अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी जे बराह रास्त नशरियात में इलेक्शन 2013 जे पोल सेंटर में मां आहियां प्रहमंगी। नाज़रीन 25 रुगो ॾींहं बचिया आहिनि इलेक्शन में ऐं ॿिए तरफ़ असांखे हर ॾींहुं उन में सियासी पेचीदगियूं नज़र अची रहियूं आहिनि। ताज़ो ई असांखे ॾिठोसीं त इलेक्शन कमीशन, सियासी जमायतूं, सेनेट ऐं निगरान हुकूमत विच में हिकु पेचीदगी जनम वठी रही आहे। इलेक्शन कमीशन जे ज़ाब्ता ख़िलाफ़ सेनेट में काल्ह हिकु इजलास कोठियो वियो जंहिंमें सियासी जमायतुनि कई डिमांड कयूं त इन ज़ाब्ता इख़लाक़ ख़िलाफ़ कुझु क़दम खयां वञनि। निगरान हुकूमत खे घुर्जनि त उहो पार्लियामेंट जे ज़रिए या वरी सुप्रीम कोर्ट में वञी करे इन ते हिकिड़ो रदमल या हिकु दरख़्वास्त दाख़िल कराए। उन सां गॾोगॾु हिन इलेक्शन कमीशन जे इदारे जी नज़रसानी लाइ हिकु मुस्तक़िल पार्लियामेंट कमेटी क़ाइमु करण लाइ हिकु सेनेट में इजलास क़ाइमु कयो वियो जंहिंमें इलेक्शन कमीशन सख़्तु रद में इज़हार कयो। उन सां न रुगो इहो पर सिंध हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ कराची हिकिड़ो तौहीन अदालत जो नोटिस जारी कयो आहे। उन्हनि चयो आहे त कराची ऐं नौशहरो फ़िरोज़ में 18 तकनबंदियुनि बाबति नई सर तकनबंदियुनि लाइ हिकु नोटिस जारी करिणो हुयो पर जेको इलेक्शन कमीशन न जारी कयो आहे। उन सां गॾोगॾु असीं ॾिसूं था त इलेक्शन कमीशन जो हिकु रदमल हिकु तरफ़ आहे ऐं सियासी जमातुनि जो रदमल ॿिए तरफ़ आहे। असीं इन्हनि पेचीदगियुनि ते ॻाल्हाईंदासीं। असां सां हींअर स्टूडियो में मौजूदु आहिनि अमानुल्लाह शेख साहब जेके पाण पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि। वेलकम अमानुल्लाह शेख साहब, थैंक यू तव्हां असांखे टाइम ॾिनो। तव्हां ॾिठो त हिकिड़ो ज़ाब्ता इख़लाक़ जे हिकिड़ो एजेंडा हिननि तयारु कयो इलेक्शन कमीशन, राइट। उन में हाणे कल्ह सेनेट में कई पार्टीज़ इन ते इख़्तिलाफ़ वरायो आहे त असांखे सिक्योरिटी उम्मीदवारनि खे प्रोवाइड नथी कई वञे, जंहिंमें जहांगीर बदर साहब चयो आहे त अमीन फ़हीम साहब खे, परवेज़ अशरफ साहब खे ऐं ॿियूं केतिरा एतिरा पीपल्स पार्टी जा मेंबर आहिनि जंहिंखे शिदत पसंद तरफ़ां हिकिड़ो वार्निंग मिलियल आहे, थ्रेट मिली रहिया आहिनि जेके उहे कैंपेन खे हलाए नथा सघनि। अमी छा सम्झो था त इहे ज़ाब्ता इख़्लाक़ ख़िलाफ़ छा पार्लियामेंट खे या सेनेट खे या उहो हिकिड़ो निगरान हुकूमत खे वञी करे सुप्रीम कोर्ट में दाख़िल करणु घुरिजे, दर्ज करणु घुरिजे दरख़्वास्त? थैंक यू पर मसइलो हीअ आहे त असांखे इन हवाले सां ॾिसूं आहे त इहे इदारा हिक ॿिए जे मथां चढ़त छो था कनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, इवन जुडिशरी, इवन पार्लियामेंट, इहे चढ़त छो था कनि? छाकाणि त इहे ख़ौफ़ ऐं डप जी कैफ़ियत में आहिनि। हर को पंहिंजी जेका स्टेबिलिटी थो चाहे पियो, इदारनि जी स्टेबिलिटी नथो चाहे पियो। तंहिंजे करे उहे हिक ॿिए खे क्रॉस करण जी कोशिशि था कनि पिया। इहो हिन मुल्क जो वॾे में वॾो अलमियो आहे। ऐं जीअं हिते हिकिड़ो लफ़्ज़ आहे असीं बार बार पढ़ूं था जंहिंखे जुडिशियल एक्टिविज़म था चवनि, उहो साॻियो एक्टिविज़म जेको आहे इलेक्शन कमीशन में बि अची वियो आहे। त इलेक्शन कमीशन उहे शयूं थी आणे साम्हूं जेके हुननि जे दायरे कार में या हुन जा जेका पैरामीटर्स आहिनि उन में अचे ई कोन थो। मसलन इलेक्शन कमीशन जे उन ॾींहुं चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त बाबा नज़ीर पाकिस्तान न मज़हबी जेका आहे प्रचार करण जी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं थी जेके हिननि जे दायरे इख़्तियार में आहिनि ई कोन। हीअ पंहिंजा दायरे इख़्तियार जेके आहिनि सभई क्रॉस था कनि पिया ऐं इन मामले में हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट जेका आहे सा हक़ जानिब आहे त जेके तव्हांखे असीं ज़िम्मेवारियूं ॾिनियूंसीं उहे तव्हां केसि ताईं पूरियूं कयूं, उहे मुंहिंजे ख़्याल में पूरियूं न करे सघिया आहिनि। उन जे करे सभु को हिननि ॾे थो ॾिसे पियो। बाक़ी जेको सेनेट वारनि चयो आहे त हिन जे मथां हिकिड़ी वॉच डॉग टाइप का कमेटी ठाही वञे, इहे अजायो सजायो ॻाल्हियूं, इहे ॻाल्हियूं कोन थींदियूं आहिनि। हिते इलेक्शन कमीशन खे पावरफुल करण सां गॾोगॾु उन जा पैरामीटर्स तय करणु खपनि। इंडिया में इलेक्शन कमीशन हूंदी आहे, मोस्ट पावरफुल हूंदी आहे, पर उन मां को बि तवक़ो न रखंदो आहे त उहा कंहिंखे बि ए या बी या सी खे फेवर कंदी। हिते बदकिस्मतीअ सां 5 साल ई रेगुलर हिकिड़ी डेमोक्रेटिक गवर्नमेंट आई आहे, न त सदाईं हिन मुल्क में मुहमजोई थींदी रही आहे। उन मुहमजोई जे नतीजे में हमेशह इदारा जेके आहिनि से शिकस्त रेख़्त जो शिकार रहिया। मां वरी रिपीट थो कयां पियो, शिकस्त रेख़्त जंहिंखे ठेठ सिंधीअ में असां भञ-ड्राह था चऊं पिया। उन करे हाणे जंहिंखे बि शइ मिले थी उहो चए थो मां पावर वधीक हासिलु कयां। इलेक्शन कमीशन थी चए त मूं वटि वधीक पावर, पर छा हिकिड़ो कंट्रोल सिस्टम तयारु न थियणु घुरिजे? जीअं हिकिड़ो त इहो त इनिशिएट त बहितर आहे कंहिं हद ताईं त जी काफ़ी पॉलिटिकल एनालिस्ट जो इहो तज़ियो असां रिपोर्ट बि ॾिठियूंसीं काफ़ी, त उन में इहो आहे त उन्हनि चयो त जेकी पार्लियामेंटी मुस्तक़िल कमेटी बनाई वञे त उहो को त उनखे वॉच करण लाइ हुजे त इलेक्शन कमीशन आख़िर करे छा रही आहे? कुझु हर्डल्स क्रिएट करे रही आहे जंहिंमें उहो पॉलिटिकल कैंपेन हली नथी सघे। हिन वक़्तु पार्लियामेंट जो हिकिड़ो हिसो एग्ज़िस्ट थो करे, उनखे सेनेट था चऊं पिया। ठीकु, क़ौमी असेंबली आहे कोन ऐं पार्लियामेंट एॾी जेका आहे सेनेट तव्हांजी बाअख़्तियार आहे ई कान। हुअणु खपे
ऐं चवंदो आहियां त जेके क़ौमी असेंबलीअ मां जेके रिज़ोल्यूशन्स या एक्ट्स पास था थियनि उन्हनि खे जेसि ताईं फुल पुशअप परसेंटेज जो नथो मिले पियो तेसि ताईं उन्हनि खे पास न थियणु खपे। मसइलन फिनेंशियल मसइला हूंदा आहिनि उहे घणो करे क़ौमी असेंबली में हेॾे होॾे कंदा आहिनि, उहे सेनेट में न वेंदा आहिनि। सेनेट में इहो मुतालबो सही आहे, पर इनखे जेको सपोर्ट करे थी सघे सा केरु थो करे सघे, सा पार्लियामेंट करे थी सघे, चूंडियल पार्लियामेंट करे थी सघे। आई मीन टू से क़ौमी असेंबली थी करे सघे। हीअ जेके आहिनि से इहे क़ानून साज़ी करे नथा सघनि पिया। असांजे सभिनी जेको आहे सियासतदाननि खे, सियासत कंदड़नि खे बि सम्झणु खपे त असांजा पैरामीटर्स, असांजा हुदूद ऐं क़यूद कहिड़ा आहिनि। जॾहिं इहे ॻाल्हियूं सम्झणु शुरू कंदा त हिन क़िस्म जा क्राइसिस पैदा न थींदा। ऐं आउं सम्झां थो पियो त इलेक्शन कमीशन कॾहिं कॾहिं महामजोई थी करे पई, कॾहिं कॾहिं एक्टिविज़म थी करे पई, उनजो नुक़सानु थो थिए पियो। हाणे तव्हां मख़तूम अमीन फ़हीम जे बारे में जहांगीर बदर जी ॻाल्हि कई, इहो इलेक्शन कमीशन जो मामिलो न आहे, इहो आहे प्रेज़ेंट जेका आहे निगरान हुकूमत जेका आहे, केयरटेकर हुकूमत आहे, उनजी ज़िम्मेवारी आहे। पर इलेक्शन कमीशन इहो चयो आहे त जेके बि हिकिड़ो बयानु ॾिठो सिक्योरिटी हवाले सां, जंहिंमें जहांगीर बदर इहा बि क्रिटिसाइज़ कई हुई त चीफ इलेक्शन कमिश्नर खे इहो बयानु न ॾियणु घुरिजे हा त जेके हटियल अॻोणा जेके उम्मीदवार हाणे उम्मीदवार थिया आहिनि, अॻोणा जेके लीडर हुया, उहे हाणे इहे सिक्योरिटी वारा एडवांटेज हासिल करे उहो चाहिनि था त असां उहो पाण मज़ो हासिल कयूं जेको असां इक़्तिदार जो मज़ो हासिल कयो। छा उहो सिक्योरिटी कंसर्न मुतालिक़ उहो न ॾियणु घुरिजे उन्हनि खे? पर हाणे त असां इहो ॾिसो त मुल्क जो घरू वज़ीर जेको आहे उन इहो चयो आहे त हाणे हिननि खे मुकमल सिक्योरिटी ॾिनी वेंदी, न सिर्फ़ु हिननि उम्मीदवारनि खे अॻवाननि खे, पर उन सां गॾोगॾु इलेक्शन जी पोलिंग स्टेशन्स खे बि पूरी सिक्योरिटी ॾिनी वेंदी। सही ॻाल्हि आहे, इहा सही ॻाल्हि आहे। ऐं जेको चवां थो त इलेक्शन कमीशन ख़ुदि महमजोई थी करे पई, एक्टिविज़म थी करे पई, पंहिंजा जेके आहिनि लाइन क्रॉस थी करे पई। ऐं उन लाइन क्रॉस करण जे करे मूंखे हाणे सूरत हाल जेका ऐं हिकिड़ो कलाकु अॻु किन दोस्तनि सां शेयर पियो कयां त मूंखे ईअं थींदे ॾिसण में थो अचे पियो त शायदि पाकिस्तान जे कुझु इलाइक़नि में इलेक्शन्स मुमकिन ई न आहिनि। मसइलन बलूचिस्तान में ताज़ो वाक़ियो थियो आहे अॼु, बलूचिस्तान में सरदार सनाउल्लाह ज़हरीअ जे हिन काफ़िले खे हमिलो थियो आहे। इट इज़ एन इंडिकेशन ऐं उन सां गॾोगॾु उते जेका बलूचिस्तान जी नामहरूमी आहे, जेको बलोचनि में शदीद अहसास नामहरूमी आहे, युद्ध बि निकिरी आई आहे काफ़ी, त उहो हाणे इलेक्शन थियण न घुरिजनि, न थियणु खपे। जी डिस्कंटेंट आहे, पर हाणे छा इलेक्शन में जेके ॿियनि साइड में हली रहियूं आहिनि, जिते मूवमेंट हली रही आहे, पोइ छा इलेक्शन कमीशन खे को निगरान वॉचडॉग न हुजे त उन ते को नज़रसानी कजे? या सिक्योरिटी कंसर्न जेतिरो वधी वियो आहे त ॾिसो इजला एतिरा असांखे जलसा वग़ैरह नज़र कोन पिया अचनि, पोइ छा एतिरो कोई अहिड़ो सिस्टम न तयारु घुरिजे, या अहिड़ी कमेटी न हुजे जेको इन्हनि जा हथ रोके सघे? छाकाणि त कई पॉलिटिशियन जो इहो एतिराज़ु आहे, कई पॉलिटिकल पार्टी जो बि इहो एतिराज़ु आहे त असां इलेक्शन कमीशन असां में हर्डल क्रिएट कनि। न सिर्फ़ु इहो, पर फाफिन फेयर एंड फ्री इलेक्शन नेटवर्क जेको यूरोपियन यूनियन तरफ़ां कमु करे रही आहे, उन्हनि इलेक्शन कमिशनरनि खे इहो चयो त असांखे तव्हां पोलिंग स्टेशन में वेही करे ऑब्ज़र्व करण जी इजाज़त ॾिनी वञे, जंहिंमें इलेक्शन कमीशन इनकार करे छॾियो आहे। पोइ इन तरीक़े सां इलेक्शन कमीशन खे केरु रोकंदो त हू पंहिंजा स्टैंड्स कंहिं हद ताईं महदूद करे? हाणे इलेक्शन तव्हां यूरोपियन इलेक्शन कमीशन जे जेके अचण जो था चओ, यूरोपियन यूनियन उन्हनि तरफ़ां मिलियल ठहियल आहे फेयर एंड फ्री एंड फेयर इलेक्शन नेटवर्क, फाफिन वारनि सां गॾिजी उहो सॼो उन में इलेक्शन कमीशन जेको उन्हनि खे चयो आहे, उहो बि आउं सम्झां थो त इलेक्शन कमीशन पाण ते बर्डन विझण जे बजाए उनखे सौ सिधो सिक्योरिटी वारनि ॾे रेफर करे आहे, होम मिनिस्ट्री ॾे रेफर करे आहे, केयरटेकर गवर्नमेंट ॾे रेफर करे आहे। इहो जेको आहे अहिड़े क़िस्म जूं खोड़ ग़लतियूं कयूं हिन इलेक्शन कमीशन, पर उन जो मक़सदु न आहे त इलेक्शन कमीशन जे मथां ॿी कमीशन विहारिजे। हिन मुल्क में हिकिड़ो दस्तूर थी पियो आहे, एंटी करप्शन जे मथां ॿी ख़तमु करण लाइ ॿी एंटी करप्शन, वरी उन जे मथां नैब विहारियो, उन जे मथां ईअं मसइला हल नथा थियनि पिया। केयरटेकर हुकूमत जी इहा ज़िम्मेवारी आहे त उहा इलेक्शन कमीशन खे चई थी सघे पई त तव्हीं ही जेके आहिनि स्टेप्स इहे नथा खणी सघो। जीअं ताज़ो तव्हां ॾिठो त इंटीरियर मिनिस्टर हिकिड़ो बयानु ॾिनो मुस्लिम लीग नून जे फेवर में, लीडरशिप जे फेवर में, त उन जी ठीकु ठाक जेका आहे छिकताण थी, उनखे ठीकु ठाक छिकियो वियो। केयरटेकर इज़ मोस्ट पावरफुल, उहे चई था सघनि इन ॻाल्हि खे त बाबा तव्हां पंहिंजी जेका आहे सा हद क्रॉस न कयो, ऐं पार्लियामेंट खे बि जेको आहे प्रॉपर वे इहो आहे त हू केयरटेकर ते इहो प्रेशर इम्प्लाई कनि त भई तव्हां हिनखे इलेक्शन कमीशन जे लाइ असांखे रिजर्वेशन्स आहिनि ऐं उहे रिजर्वेशन्स हिन नमूने दूर कयो। पर कंट्राडिक्शन त क्रिएट करे रहिया आहिनि, कंट्राडिक्शन बिल्कुलु थी रही आहे, छाकाणि पार्लियामेंट हिकु तरफ़ घरू वज़ीर इहो थो चए त सिक्योरिटी प्रोवाइड करणे, चीफ इलेक्शन कमिश्नर इहो चए त कंहिंखे सिक्योरिटी प्रोवाइड न कई वञे, या कंट्राडिक्शन क्रिएट कई। इनखे तव्हां कंट्राडिक्शन खे वैनिश कीअं करे सघो था? थ्रू गुड गवर्नेंस, जेके असीं चवंदा आहियूं गुड गवर्नेंस। पर इहा त आइडियल सिचुएशन आहे
हाणे प्रेजेंट सिचुएशन में छा हाल आइडियल सिचुएशन में वरी बि केयर टेकर स्टेप वठी था सघनि उहे इलेक्शन कमीशन खे जेकॾहिं हिन वक़्तु इलेक्शन कमीशन खे तव्हां टेक इट ग्रांटेड डिस्पर्स था करे छॾियो या उन जे मथां के वॉच डॉग था विहारियो पिया असां वटि हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम थी पियो आहे उहो सिंधीअ में जेको पहाको आहे चवंदा आहियूं त मुंहिंजी पुॼाए पीड़ ॿियनि जी पटिजांइ पाड़ त पोइ उते सभिनी जा वरी मक़सद था थी वञनि जेकॾहिं मूंखे तव्हां कंहिं अहिड़ी की पोस्ट ते विहारींदव त मां जनरल जेको आहे परसेप्शन में या जनरल माण्हुनि जे लाइ सोच खां वधीक इहो सोचींदुमि त मूंखे जंहिं कुर्सीअ ते विहारियो वियो आहे उनखे आउं कीअं मज़बूत कयां इहा हिन मुल्क जी वॾे में ट्रेजिडी आहे तंहिंजे करे इलेक्शन कमीशन खे आउं सम्झां थो त डायरेक्शन पर निगरान गवर्नमेंट त पूरी तरह सां हेल्पलेस नज़र अची रही आहे अगरि निगरान गवर्नमेंट सुप्रीम कोर्ट जी मदद सां नज़रसानी करे त उन उसूलनि ते जेके उहो ऑर्डर पास करे या इलेक्शन कमीशन त उन में थोरो झुकाव अची सघे थो उन्हनि जे अमलनि में हा बिल्कुलु अची थो सघे पियो जीअं तव्हां हिकिड़ी सजेशन हाणे ॾिनी न मां हुन सां इतफ़ाक़ थो कयां पियो त निगरान गवर्नमेंट खे हिकदमि जेको आहे सुप्रीम कोर्ट में वञणु खपे डायरेक्शन जे लाइ ऐं चीफ जस्टिस ताज़ो हिकिड़े हंधि इन ॻाल्हि जो इज़हार बि करे छॾियो आहे त इलेक्शन कमीशन त बाबा हाणे जेके आहिनि मुड़ुसु माण्हू थींदा था वञनि पिया इहा मुंहिंजी स्टेटमेंट ताज़ो चीफ जस्टिस जी हफ़्तो खनि अॻु पढ़ियो आहे माना हुन बि इन शइ जो नोटिस वरितो आहे त निगरान वारा सिधो सो जुडिशरी में हलिया वञनि जुडिशरी में हलिया वञनि वञी उन्हनि खे चवनि त तव्हां बिल्कुलु क्लियर डायरेक्शंस ॾियो अंडर द एस्पिशियस ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल लॉ या 1973 जो कॉन्स्टिट्यूशन इन बारे में छा थो चए त कहिड़े हंधि ताईं हिकिड़ा बैरियर्स क्रिएट कजनि हमेशह इदारनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त हर हिकु इदारे जो हिकिड़ी हदबंदी हूंदी आहे उन खां मथे जेको बि क्रॉस कंदो आहे उनखे अवां महम चई कोठे था सघो उनखे एडवेंचर ज़ोन कोठे था सघो पिया ऐं मां मुहतात लफ़्ज़ इस्तेमालु थो कयां पियो इलेक्शन कमीशन जे बारे में त उहे बि जेके आहिनि से कुझु एक्सीलेटर जेको गाॾीअ जो हूंदो आहे उन ते थोरो पेर तिखो रखियो अथनि मां कृष्ण चंद्र जो हिकिड़ो किताबु नॉवल पढ़ियो हो उन में हिकिड़े ड्राइवर जी कहाणी आहे उहो असांखे थो नज़र अचे त हर कोई हिते एक्सीलेटर ते वधीक पेर तेज़ रखण जी कोशिशि थो करे ऐं उन लाइ बहितरु इहो थींदो त हू सुप्रीम कोर्ट में हलिया वञनि अच्छा सां हींअर कल्ह ई ॾिठोसीं त हाई कोर्ट हिकिड़ो नोटिस जारी कयो आहे तोहिनी अदालत जो इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ चीफ इलेक्शन कमिश्नर सां गॾोगॾु उनजे चइनि अमलदारनि जे ख़िलाफ़ बि इहो कढियो आहे नोटिस त उहे कराची ऐं नौशरो फरोज़ जे 18 तकनि जी ॿीहर नज़रसानी तकनि करण लाइ को नोटिस जारी न कयो पर जेतोणीकि त इहो कोर्ट पहिरीं चई चुकी हुई त 30 ॾींहंनि जे अंदरि हिन जे नए सिरे सां तकनि बंदी कई वञनि जीअं कराची में 11 आहिनि त नौशरो फरोज़ में 7 आहिनि तक त उन्हनि जी नए सिरे सां तक बंदी न थी आहे पर इलेक्शन कमीशन चई रही आहे त हाणे बैलेट पेपर जेके आहिनि उन जा प्रिंटिंग उन जी जारी कई वञे पोइ तव्हां नथा सम्झो त हाणे हिकु तरफ़ां नोटिस अची वियो आहे 22 तारीख़ ते हिनखे जवाबदार थियणो आहे ऐं ॿिए तरफ़ां प्रिंटिंग शुरू थी रही आहे हीउ रस्तो कहिड़े तरफ़ सां वठी रहियो आहे इनखे पॉलिटिकल लैंग्वेज में अनारकी चई थो सघिजे पियो इलेक्शन कमीशन जी पोइ केरु रोके केयर टेकर खां सवाइ ॿियो को हिननि जे आॾो हर्डल नथो थी सघे केयर टेकर कहिड़ो एक्शन खणे फर्म एक्शन कहिड़ो खणे केयर टेकर खे हिकदमि इन्हनि सभिनी शयुनि जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट में वञणु खपे इमीजिएटली ऐं उतां डायरेक्शन्स वठणु खपनि ऐं सुप्रीम कोर्ट विदिन जेको आहे विदिन द लिमिटेड पीरियड उन ते डायरेक्शन्स ॾेई थी सघे या हिकिड़ो इनिशिएटिव वठी थी सघे पई हिन वक़्तु ॿियो हिते सेटअप कोन्हे को मां त चवां थो त आईंदा फ्यूचर में केयर टेकर क़िस्म जो सेटअप ई ख़तमु कयो वञे असांजे पाड़ेसरी मुल्क में नयूं इलेक्शन्स थींदियूं आहिनि त इलेक्शन्स थियण ताईं उते जेको आहे प्राइम मिनिस्टर कमु पियो कंदो आहे हिते बि इहो थियणु अमेरिका में बि इहो ई सिस्टम अमेरिका में बि ईअं आहे भला जेकॾहिं हिते स्पीकर जेके आहिनि से नेक्स्ट स्पीकर जे अचण ताईं कमु करे था सघनि त वाई नॉट एन अदर उनजो वरी नतीजो इहो आहे त जीअं असां ॾिठोसीं भुट्टे जे दौर में हिकु अलायंस काइमु थियो नेशनल अलायंस उन्हनि इहो ब्लेम कयो भुट्टे जी गवर्नमेंट ते कि भुट्टो जेको आहे अनासर यूज़ करे रहियो आहे पंहिंजे ई प्रिविलेज करे रहियो आहे कैंपेन हलाइण में गवर्नमेंट जा उहे अनासर यूज़ करे रहियो आहे पर उन में वरी उहा ई कंट्राडिक्शन पैदा थी वेंदी त वरी टसल में पार्टीस अची वेंदियूं वरी जेकॾहिं असां निगरान गवर्नमेंट सेटअप ठाहियूं था न्यूट्रल जंहिंखे इम्पार्शल चवनि था सो कॉल्ड ठीकु पर इम्पार्शल ते वरी उहो ब्लेम अची थो वञे त हिकिड़ी इहा क़िस्म जी एम्बिग्यूटी तयारु थी वई आहे स्टेट जे अंदरि उन एम्बिग्यूटी खे कीअं ख़तमु कजे किन तज़िया निगारनि जो इहो बि नज़रियो आहे त उहो जो चवणु आहे त हाणे इलेक्शन असांखे इन तरफ़ वधी न रहियूं आहिनि न सिर्फ़ु इहे पर सियासी पार्टी ख़ुदि ब्लेम करे रहियूं आहिनि इलेक्शन कमीशन ते त जेकॾहिं उन जो रवैयो इहो ई रहियो त पोइ इलेक्शन मुलतवी थी वेंदियूं न सिर्फ़ु मुलतवी थींदियूं पर जेके जमहूरियत खे डीरेल करणु चाहिनि था उनजे हथ में पई खेॾे पई तव्हां जेको भुट्टे खां शुरू कयो न
जी बिल्कुल। भुट्टे साहब ऐं अॼु जे दौर में फ़र्क़ु आहे। बिल्कुलु। चेंज मूं मिसाल इन सेंस में ॾिनो मां ओॾां त थो जेकॾहिं असां निगरान गवर्नमेंट नथा ठाहियूं त पोइ असांखे ही प्रॉब्लम आहे। न हुन में असीं थोरो उतां जितां तव्हां शुरू कयो उन में अॼु में असांखे 40 सालनि जो फ़र्क़ु आहे, जेकॾहिं हिते 35 सालनि जो। 35 सालनि में असां कुझु न कुझु प्रोग्रेस कई आहे। प्रोग्रेस कहिड़ी कई आहे त तव्हीं ॾिसो त हिकिड़ी नई माठाण सां चेंज पई अचे, जंहिंखे असीं पढ़ियल गिढ़ियल हाली महसूसु था कयूं, मासिस नथा महसूसु कयूं। उहा चेंज थी अचे पई टूवर्ड्स एन एनलाइटमेंट। डेमोक्रेसी में एवोल्यूशन जे वसीले चेंज ईंदी आहे। मां सम्झां थो त ईंदड़ जेका गवर्नमेंट ईंदी या ईंदड़ जेका इलेक्शन थींदी उन खां पोइ 25% तव्हां भलाई ऐं नेकीअ जी उमेद रखो, इन खां वधीक नथा रखी सघो पिया। इहो एवोल्यूशन किथे डिवोल्यूशन त नथो थी रहे? जी एवोल्यूशन किथे डिवोल्यूशन त नज़र नथो अची रहे। डिवोल्यूशन ई त हिन मुल्क जो वॾे में वॾो प्रॉब्लम आहे। इहो ई त मसइलो आहे, छाकाणि त इहा कंटिन्यूटी मूंखे नज़र अची रही आहे। डिवोल्यूशन जेकॾहिं सेंट्रलाइज़ेशन ऑफ द पावर जेको डेमोक्रेसी जो रूह हूंदो आहे या जंहिंखे 3 tiers ऑफ द गवर्नमेंट चवंदा आहियूं, जेकॾहिं उहा अॼु हिते आणनि हा न त मुल्क जा हुक्मरान, मुल्क में इलेक्शन लड़ंदड़ इहो नतीजो न ॾिसनि हा। हिते मसइलो इहो थो थिए, जीअं आउं दोहरायो आहियां त मूंखे कुर्सीअ ते विहारियो त आउं कुर्सीअ खे चिंबड़ी पवण जी कोशिशि कंदुमि। हिते डिसेंट्रलाइज़ेशन ऑफ पावर न करण जे करे ई असीं नतीजा पिया भोॻियूं। तव्हां ॾिठो त 5 सालनि में हिकिड़ी इलेक्टेड गवर्नमेंट डिसेंट्रलाइज़ेशन लोकल गवर्नमेंट जी न करे सघिया आख़िर ताईं। ऐं हिकिड़े सिके जा 2 पासा बणिजी जेको आहे सॼी सिंध में हुननि मांधाण मचाए छॾियो। ईअं न रुॻो सिंध में, बलूचिस्तान में बि डिसेंट्रलाइज़ेशन न थी, पंजाब में बि न थी, ख़ैबर पख्तूनख्वा में बि न थी। हरनी खे ख़ौफ़ आहे त पावर जी डिसेंट्रलाइज़ेशन। डेमोक्रेसीअ जो रूह इदारा हूंदा आहिनि, इदारनि जो रूह डिसेंट्रलाइज़ेशन ऑफ द पावर हूंदो आहे। अच्छा, तव्हां बिल्कुलु इहा चई डिसेंट्रलाइज़ेशन जेको तव्हां ॻाल्हि कई, इन में हिकिड़ो फियर हूंदो आहे ऐं फियर जे नेम सां मूंखे यादि रही अची वियो त इलेक्शन कमीशन अॼु हिकिड़ो बयानु जारी कयो आहे त इलेक्शन कमीशन न को अमलदार न चीफ इलेक्शन कमिश्नर पाण मीडिया खे को बयानु जारी न कंदो तेसिताईं जेसिताईं इलेक्शन न थी रही आहिनि। हीअ पाण खे जेको अगरि पाण खे अवे करे रहिया आहिनि मीडिया खां, त पोइ उहा जेकी कंटिन्यूटी या वरी चइजे त हिकु कोलिशन इंफॉर्मेशन जो रहंदो आहे, कोएग्ज़िस्टेंस ऑफ इंफॉर्मेशन इन द सोसाइटी रहंदो आहे, उहो त ख़तमु थी वेंदो। पोइ जेकॾहिं ईअं ख़तमु थी वियो त पोइ इंफॉर्मेशन कीअं हासिलु थींदी, इलेक्शन कीअं कमु कंदियूं, त क्रिटिसाइज़ कीअं थी रहंदो? सवलो कमु आहे। इहा जेकॾहिं तव्हां जेका शइ ॿुधायो था त चीफ इलेक्शन कमिश्नर या उतां हिकिड़ी स्टेटमेंट आई आहे त आईंदा चीफ इलेक्शन कमिश्नर या ॿिया के उन जा माण्हू का स्टेटमेंट न कढंदा, इहा सुठी ॻाल्हि आहे। हुननि जो हिकिड़ो उन ते स्पोक्स पर्सन मुक़ररु थियलु हुजे, उहो ॻाल्हाए, उहो सभिनी शयुनि खे डील करे। एतिरो मीडिया में इलेक्शन कमीशन खे अचण जो ज़रूरी कोन्हे, उन मां कंफ्यूजन केहाउस थो पैदा थिए पियो। इहो सही आहे जेकॾहिं हू चवनि था, या शायदि इहो पब्लिक प्रेशर थियो आहे। अच्छा, हींअर असीं ब्रेक ते वञी रहिया आहियूं, वापसि इन ई ॻाल्हि खे असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, असां हींअर ब्रेक ते वञी रहिया आहियूं। टेक अ शॉर्ट ब्रेक, वी विल बी जस्ट बैक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, मनला साहब ईअं ॻाल्हाए रहिया हुआसीं त आम माण्हुनि जे विच में हाणे ॾिसूं था इलेक्शन कैंपेन थी रहियूं आहिनि, इनसिक्योरिटी बि थी नज़र अची रही आहे, त हाणे असांखे जलसा उहो क्रिस्मेटिक जेको हूंदो हुयो इलेक्शन जो उहो नज़र न अची रहियो आहे, त उन जो आंसर केरु आहे, ज़िम्मेवार केरु आहे? हुन जो पहिरियों ज़िम्मेवार सियासी पार्टियूं। सियासी पार्टियुनि जे अंदरि पाण डिसकंटेंट आहिनि, मुंझाइर जो शिकार थियल आहिनि। कई अहिड़ा आहिनि जंहिंखे टिकट न मिलियल आहे, पर उन्हनि खे उहो आहे त जंहिंखे टिकट न मिली आहे उहो आज़ादु उम्मीदवार विढ़ी रहियो आहे। हिकु पार्टी न आहिनि, तव्हां नून लीग ॾिसो लाहौर में आहे, पीपल्स पार्टी आहे सिंध जे अंदरि, अहिड़ी कई पार्टीज़ आहिनि जंहिंमें पाण डिसकंटेंट जनम वठी रही आहे। त पोइ हाणे इन खे तव्हां कीअं ॾिसंदव त इलेक्शन में इहे कीअं माण्हुनि खे कन्विंस करण में? सियासी पार्टियूं गुज़िरियल इलेक्शन में 2008 जी इलेक्शन खां पोइ इक़्तिदार में आयूं, इक़्तिदार में अचण खां पोइ उन्हनि पार्टियुनि जनरली मासिस खे विसारे छॾियो। जनरली हुननि जो मासिस सां राब्तो न रहियो, तंहिंजे करे हीअ जेका मौजूदा इलेक्शन में माण्हुनि जी पार्टिसिपेशन तव्हांखे घटि थी अचे पई, इहो इन जे करे थियो आहे त सियासी पार्टियुनि जो माण्हुनि सां उहो रवैयो, उहो राब्तो, उहो रिश्तो टुटी पियो, जंहिंखे ई हाणे इंटरलिंक नथा करे सघनि पिया।
अॻे सियासी पार्टियूं ऑर्गेनाइज़ हूंदियूं इलेक्शन्स जे लाइ, अॻे सियासी पार्टियुनि जा जेके ऑफिसूं हूंदियूं उहे इलेक्शन जी सॼियूं तयारियूं कंदियूं। पर इलेक्शन का पॉलिटिकल पार्टीज़ ये ब्लेम करे इलेक्शन का मतलब हुननि असांखे महदूद करे छॾिया, असां हथ ॿधी छॾिया आहिनि। कुझु अहिड़ा हुननि जे ज़ाब्ता इख़लाक़ हुननि जारी कया आहिनि जंहिंमें असीं न ॿाहिरि निकिरी सघूं था, असांखे थ्रेट आहिनि, सिक्योरिटी मौजूदु न आहे, त पोइ अहिड़े माहौल में हू किथे ॿाहिरि निकिरी सघंदा? भई ॾिसो न, ॻाल्हि आहे त इलेक्शन जेके पार्टियूं इलेक्शन में वञी रहियूं आहिनि या वयूं आहिनि, इन्हनि खे अॻु में ऑर्गेनाइज़ थियण खां कंहिं मना कई हुई। जेकॾहिं हू सुठे नमूने ऑर्गेनाइज़ थियल हुजनि हा, उहे तमामु सुठे नमूने सां, जीअं अॻे सियासी पार्टियुनि जूं ऑफिसूं हूंदियूं यूनियन काउंसिल लेवल ताईं, ठीकु, ऐं उते जेके आहिनि आम लीडर वञी वेहंदा हुआ, उहे माण्हुनि सां शयूं वंडींदा। जॾहिं मासिस जंहिं शइ खे सपोर्ट कंदियूं न ओपनली, उते सिक्योरिटी प्रॉब्लम न थींदो आहे। सिक्योरिटी प्रॉब्लम हिननि इन लाइ पैदा थियो आहे त हिननि जो ख़ुदि माण्हुनि सां राब्तो टुटल आहे। हीअ उन डप में आहिनि, उन ख़ौफ़ में आहिनि। ॿियो हिननि पाण इन्हनि इक़्तिदार में रहंदे हिन सिक्योरिटी मामले खे हिननि ख़ुदि हथी ॾिनी। तव्हां ॾिसंदव त मिनिस्टर साहिबु जेकॾहिं को निकिरंदो त उनजे सिक्योरिटी में 12-12, 15-15 गाॾियूं निकिरंदियूं। इहो हिकिड़ो नओं कल्चर हिते पैदा थियो। सर पॉलिटिकल पार्टीज़ त अलॻि जॻह ते त हू पंहिंजो हाणे कहिड़ी बि तरह सां रस्तो कढी वञनि थियूं या ॾेई सघनि थियूं जल्द तकड़ में। उन सां गॾु इलेक्शन कमीशन अञा पूरो डिफाइन न करे सघी आहे त ॿीहर नए सिरे तकबंदी किन इलाइक़नि जी करणियूं आहिनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायो कराची जी बि करणी आहे, नौशहर फ़रोज़ जी बि करणी आहे, उते क़ौमी असेंबलियुनि जी बि आहिनि तक आहिनि, ऐं सूबाई असेंबली जा बि तक आहिनि। त उन में अगरि तकबंदी अञा नए सिरे न थी रही आहे त पोइ उहो बैलेट पेपर तयारु करणु उन में अञा टाइम लॻंदो। छा उहे एतिरे में तयारी मुकमल करे वेंदा या इहो टाइम मिली वेंदो उन्हनि खे इलेक्शन कैंपेन हलाइण में पॉलिटिकल पार्टीज़ खे? न, किथे मिली सघंदो, तमामु घटि टाइम मिलंदो। हुन में हिकिड़ो थी थो सघे पियो, हिकिड़ी शइ ते असांजो माना एतमाद हुजे। पहिरियों हूंदो आहे वेसा आई आहे त चूंडूं थियणु खपनि। जेकॾहिं वेसा हूंदो आहे हिकिड़ो मां, चवंदा आहिनि त पीर भलो जे वेसा भलो, वेसा आहे त चूंडूं थियणु खपनि। कॾहिं कॾहिं अहिड़ियूं हालतूं उन्हनि चूंडुनि में पैदा थींदियूं आहिनि त किन तकनि में इलेक्शन्स मुल्तवी करे थियूं सघजनि पियूं, पोइ करे थियूं सघजनि पियूं। 1970 जे इलेक्शन में ऐं पाण एक्टिविस्ट रहियो आहियां, उन इलेक्शन्स में इहो थियो त मशरक़ी पाकिस्तान, हाणोको बांग्लादेश, उते कुझु इलाइक़नि में ॿोॾूं आयूं, तूफ़ान आया, गवर्नमेंट उनखे मुल्तवी करे बाक़ी इलाइक़नि में कयूं। जेकॾहिं ईअं कयो वञे त बि इहो इलेक्शन जो प्रोसेस मां निकिरणु खपे असांखे। मां इन राय जो आहियां त हिन चूंडुनि जे प्रोसेस खे निकिरणु खपे। ऐं ख़ुदि हिन चूंडुनि जे करे मां ऑप्टिमिस्टिक माण्हू आहियां, पुरुमीद माण्हू आहियां त हिन चूंडुनि जे करे मासिस में बि हिकिड़ी नई चेंज ईंदी त हुननि सां कंहिं रहायो। ॿियो हे जेके सियासतदान जिन खे पंहिंजो हिकिड़ो चए त वॾाई ऐं फ़ख़ुरु आहे, उन्हनि में बि घटिताई ईंदी, इन्हनि शयुनि में बि घटिताई ईंदी। तंहिंजे करे कंहिं बि हालत में हीअ चूंडुनि जो अमल जारी रहणु खपे। जेकॾहिं हीअ डीरेल थियो न त हिन मुल्क में अनारकी ईंदी, अनारकीअ मां हमेशह सिविल वार जनम वठंदी आहे। तंहिंजे करे असांखे इन्हनि शयुनि खां ठीकु। अच्छा, इलेक्शन कमीशन जो त हिकिड़ो रवैयो अलॻि जॻह ते, निगरान गवर्नमेंट जो पंहिंजी रेकलेसनेस अलॻि जॻह ते आहे, पॉलिटिकल पार्टीज़ जी बि डिले पंहिंजी अलॻि जॻह ते आहे। असां जॾहिं इलेक्शन जे पूरे प्रोसीजर खे ॾिसूं था त असांखे काफ़ी शयूं मैसअप पई नज़र पियूं अचनि, जंहिंमें अवाम अञा डिसाइड न करे सघी आहे त असांखे वोट ॾियणो कंहिंखे आहे। पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उहे पंहिंजी कैंपेन हलाए न सघियूं आहिनि, कन्विंस माण्हुनि खे न करे सघियूं आहिनि। 5 सालनि जे अंदरि जेके बि इतिहादी पार्टी हुयूं उन्हनि कीअं कमु कया, ठीकु आहे। त हू हाणे एक्सपेक्ट करी आहे नई चेंज लाइ, त नई चेंज हाणे किथां अचे? चाहे उहा नई चेंज जेकी नई पार्टी सोकाल सूडो पार्टी जनम वरितो आहे उन्हनि में जंहिं चेंज ॾिसनि, या वरी उहे जंहिंखे पार्टी पाण थिॾे कढी छॾिया नया उम्मीदवार, उहे हिकिड़े आज़ादु उम्मीदवार तौरु बीठा आहिनि। हाणे चेंज जो नज़रियो किथां ॾिसिजे? छा इलेक्शन में नज़र असांखे अचे थो? न, इलेक्शन में मां अॻु में जीअं गुज़ारिश करे वियुमि त इलेक्शन में सभु को चाहे थो पियो त मूंखे स्पेस मिले, चेंज का बि न अचे। चेंज न अचण जो सबबु ई माण्हुनि खे जेको अमी ॻाल्हि चई आयो त माण्हू हिन वक़्तु चूंडुनि जो जेकॾहिं एॾो वॾो माहौल, गरम माहौल पैदा न थियो आहे, पर जेको वायुमंडल थियो आहे उन में माण्हू हिकिड़े ॿिवाटे ते बीठा आहिनि या चौवाटे ते बीठा आहिनि ऐं अञा ताईं फ़ैसिलो नथा करे सघनि पिया त वोट कंहिंखे कजे। सभिनी जा उन्हनि खे अमाल माज़ी जो हुकुमरान जा नज़र था अचनि। ईंदड़ माण्हू वरी ॾिसनि था पिया त हीअ जेके आहिनि उहे आहिनि जेके अञा कफ़न लाहींदा, अञा डंडा बि हणंदा। इन जे करे माण्हू सॼा मुंझा बीठा आहिनि। पर इन खे रोकण लाइ कंहिं हद ताईं ज़ाब्ता इख़लाक़ सुठो कमु त कयो आहे त
असांखे 400 गज़ जे अंदरि पॉलिटिकल स्टेशन न ठाहिणी आहे, वॾी हा। वाइड हुजे हा, हा। ऐं उहो न्यूट्रल इम्पार्शल हुजे हुनजो अमलो, हम्म। इहे जेके शुरूअ खां ई अमल थी रहिया हुया ऐं हाणे हुन ते फर्मली एक्शन खयो आहे इलेक्शन कमीशन, ठीकु, त पोइ हाणे इलेक्शन कमीशन जा उहो बाउंड रहंदी त हाणे उहो पाण जो इम्पार्शली रिज़ल्ट प्रोवाइड करे निगरान गवर्नमेंट ताईं पहुचाए छॾे। इलेक्शन कमीशन जेकॾहिं इन में पंहिंजे ज़िम्मेवारीअ खे मां सम्झां थो जे 50% बि सही निभाइण में कामयाबु भई त बि घणो कुझु करे सघे थी पई, पर इलेक्शन कमीशन खे घणे हद ताईं इम्पार्शल थियणु खपे। इलेक्शन कमीशन खे आउं वरी बि दोहरायां थो पियो त इलेक्शन कमीशन खे बयानबाज़ीअ खां ऐं पॉलिटिसाइज़ थियण खां जेतिरो पासो कंदा ओतिरो वधीक शफ़ाफ़ चूंडूं थी सघंदियूं, वधीक चङा घुर्बल नतीजा हासिल थी सघंदा ऐं घुर्बल नतीजा मुंहिंजे ख़्याल में कुझु कंहिं हद ताईं पॉज़िटिव थींदा, कंहिं हद ताईं मुकमिल तौरु न थींदा, कुझु न कुझु पॉज़िटिव। असां ॾिसंदा आहियूं त वॾेरो सिस्टम जेको आहे उहो हाईजेक थियलु हूंदो आहे, सॼे इलाइक़े खे हाईजेक कयलु कंदो आहे त असांखे वोट कीअं हासिलु करिणो आहे। पर हाणे इलेक्शन कमीशन इहो चयो आहे त कंहिंखे सवारी बि न ॾियणी आहे, जेकल्ह बि असीं डिस्कस करे रहिया हुआसीं हिन मुतालिक़, उहो हिकिड़ो जुर्म आहे, मज़हब जे नाले ते वठण बि जेको जुर्म आहे। त पार्टीज़ हाणे इहे इनखे हिकिड़ो उनजो कहिड़ो इदारो हुजे या कहिड़ो हिकिड़ो मॉनिटरिंग सिस्टम हुजे जो उनखे कन्फाइन करे सघे त तव्हां हाणे इन्हनि उसूलनि खे अपनायो त जी उन जे नतीजे में असां हिकिड़ो इम्पार्शल नतीजो कढी सघूं था इलेक्शन जो। इलेक्शन कमीशन जा इहे फ़ैसिला पंहिंजी जॻह ते सही आहिनि, पर हाणे इन ते अमल कराइण जे लाइ जेके ज़रिया आहिनि उहे मूंखे नज़र नथा अचनि। एनफोर्समेंट आहे, जीअं हुननि चयो त असां आर्मी खां मदद वठंदासीं, उहो वठनि, पर हाणे जीअं चवनि था त सवारी माण्हुनि खे मुयसरु कोई कोन कंदो, ठीकु आहे, सही ॻाल्हि आहे। पर मुल्तान में हुन एहतजाज कयो आहे, सेनेट में अॼु थियो, जे मुल्तान में PMQ जे इन चयो त उते अञा ताईं इलेक्शन कमीशन माण्हुनि खे सवारी प्रोवाइड, त परे जी ॻाल्हि आहे असांखे स्लिप वठी ॾियणु, टोकन ॾियणु इलेक्शन जे 2 ॾींहंनि ते, उन्हनि खे सम्झाइणु, उहो माण्हुनि खे अञा ताईं प्रोवाइड न करे सघिया, उहो सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टीज़ ई करे रहियूं आहिनि। त कंहिं हद ताईं किन इलाइक़नि में इलेक्शन कमीशन उहा इंफॉर्मेशन डिलीवर करण में फेल वई आहे जेकी डिलीवर कंस्टेंटली पॉलिटिकल पार्टीज़ करे रहियूं आहिनि। पहिरियों त इलेक्शन कमीशन जॾहिं चयो पिए त सवारियूं माण्हुनि खे प्रोवाइड न कजनि त इन जो मतिलबु त हू इन सिस्टम खे वधीक एक्सपीडाइट कंदा, वधीक तेज़ कंदा त हर हिकु माण्हूअ खे वॉकिंग डिस्टेंस ते पोलिंग स्टेशन मिलणु घुरिजे, त पोइ इहे माण्हुनि जूं सवारियूं वग़ैरह वग़ैरह। हाणे मूं अॼु तारीख़ पढ़ियो आहे त थर में हिकिड़ी पोलिंग स्टेशन आहे जिते माण्हुनि खे 12 मील पंधु करे वञिणो पवंदो, उतां किथां इहे शयूं थी सघंदियूं। इलेक्शन कमीशन शयूं चवे पर उन शयुनि खे अमली शिकिल में आणण जे लाइ जेकॾहिं क़दम खणे थी त पोइ उन जी ॻाल्हि खे अहमियत मिली थी सघे। हिते तव्हां ॾिसो था त असांजा हुकुमरान ऑर्डर था कढनि पिया त कारनि शीशनि वारी गाॾी न हलणु ॾींदासीं, हलनि पाण था। जी बिल्कुलु, तव्हां माना सिर्फ़ु हींअर टाइम ख़तमु थी रहियो आहे प्रोग्राम जो, तव्हां असांखे टाइम ॾिनो, थैंक यू सो मच। जी नाज़रीन, अभी ॾिसो त इलेक्शन कमीशन सियासी जमायतूं सेनेट ऐं निगरान गवर्नमेंट में ॿई पेचीदगियूं आहिनि। हिकु तरफ़ त इलेक्शन कमीशन चइनी तरफ़नि खां तज़ीद एतिराज़ जो शिकार थी रही आहे, या वरी असां उन्हनि खे ईअं चइजूं त इलेक्शन कमीशन पाण चइनी तरफ़नि जा दरवाज़ा हिन चूंड में बंदि करे रही आहे। ईंदड़ वरी वक़्त में असां नई मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, तेसि ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू सो मच। वेलकम बैक नाज़रीन। मनला शेख साहब, असीं डिस्कस करायसि इलेक्शन कमीशन जे बारे में त हू कई हदूं ओरांगे रही आहे। छा इहे हदूं तव्हां सुप्रीम कोर्ट पारां नफ़ा ॾिसो त सुप्रीम कोर्ट कंहिं हद ताईं कई पॉलिटिकल पार्टीज़ खे बि जियोप्रोडाइज़ करे रही आहे, उनजे मैनिफेस्टोज़ खे उनखे महदूद करे रही आहे अहिड़ा ऑर्डिनेंस क्रिएट करण में। मतिलबु त कई अहिड़ा उनजा उम्मीदवार हुया जंहिंखे उन नाहिल करार ॾेई छॾियो आहे, ठीकु, या कई उनजे केसिस खे टेंटलाइज़ करे छॾियो आहे जेके ख़ासि उनजा उम्मीदवार हुया पॉलिटिकल पार्टीज़ जा। तव्हां नथा सम्झो त हिकु तरफ़ इलेक्शन कमीशन, ॿियो सुप्रीम कोर्ट बि पाण आहे, जेकॾहिं निगरान गवर्नमेंट वञी रही आहे सुप्रीम कोर्ट में त सुप्रीम कोर्ट जो कंहिं हद ताईं ट्रस्ट बि ब्रीच थी चुको आहे सोसाइटी जे अंदरि। त उहो इन टिनी ट्रायंगल्स में जंहिंमें असां निगरान गवर्नमेंट ॾिसूं था, इलेक्शन कमीशन ॾिसूं था, सुप्रीम कोर्ट,
इन्हनि जे टिनी एंगल जे कंट्राडिक्ट में पॉसिबल आहे त असां शफ़ाफ़ इलेक्शन करे सघंदासीं? मां अॻ में हिकिड़ो लफ़्ज़ शायदि ॻाल्हायो आहे, एक्टिविज़म, जुडिशल एक्टिविज़म, ऐं जुडिशरीअ खे बि जुडिशल एक्टिविज़म में शुमार थो कयो पियो। ऐं मूं बाय प्रोफेशन मां वकील आहियां। ही त सभु एक्टिविज़म थी वियो त पोइ असांखे न्यूट्रलिटी किथे नज़र ईंदी? मां बाय प्रोफेशन त एडवोकेट आहियां, मां कोर्टुनि में ईंदो वेंदो आहियां। उते घणे क़दुरु मूं ॾिठो आहे त ठीकु ठाकु जुडिशल एक्टिविज़म आहे। हाणे जुडिशल एक्टिविज़म छो आयो आहे त जेके असांजे साम्हूं जज साहिब वेठा आहिनि उहे सम्झनि था हिन मुआशिरे में वॾो मैस अची वियो आहे, वॾी जेका आहे सा ग़लति सलत शइ अची वई आहे ऐं असांखे उनखे साफ़ु करिणो आहे। पोइ जॾहिं इन क़िस्म जूं शयूं माण्हुनि जे माइंड सेट थी वेंदियूं आहिनि त उन मां जेके हानिकार नतीजा मिलंदा आहिनि उहे असांजे आॾो आहिनि। असांखे इन्हनि शयुनि खे मुहतात अंदाज़ में ॾिसणो पवंदो। जीअं मां अॻ में गुज़ारिश करे आयो आहियां त इदारे जो मक़सदु हूंदो आहे त इदारो हर हिकु पंहिंजे लिमिट में रहंदो आहे। उहो जॾहिं इदारो पंहिंजे लिमिट मां ॿाहिरि निकिरंदो आहे त अॼोकी ज़बान में अॼोके नवां जेके लफ़्ज़ मुरविज थिया आहिनि उन में उनखे चइबो आहे ओचितो फूकणे जो फाटी पवणु। त जुडिशरी जो जेको भरम आहे, जुडिशरी जेतिरो कुझु कमु कयो आहे उन खां अॻिते हाणे वधनि था त आउं उनखे सम्झां थो त जुडिशल एक्टिविज़म आहे उहो ख़ुदि जुडिशरीअ जे लाइ बि हानिकार आहे। ऐं जीअं हाणे तव्हां हिकिड़ी कंटेम्प्ट जी ॻाल्हि कढी त कंटेम्प्ट जो हिकिड़ो नोटिस इशू कयो आहे हाई कोर्ट ऑफ सिंध। हाई कोर्ट ऑफ सिंध मूंखे हिकिड़ो को 2-3 महीना अॻु इंडिया जे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो स्टेटमेंट हुई त असां कंटेम्प्ट जे नोटिस खे इस्तेमालु करण में मुहतात रहूं न त असांजी जेका भरम ऐं साख आहे उनखे बि नुक़सानु पहुचंदो। ऐं हिते त कंटेम्प्ट जेको आहे सो रेवड़ियुनि वांगुरु थी विराइजे पई। इहो ख़ुदि जेको आहे उन्हनि इदारनि जे लाइ नुक़सानु आहे जेके इदारा पंहिंजे वित खां या जेको सिंधीअ में असीं चवंदा आहियूं त सवड़ आहर पेर ड्रिघेण, जेके सवड़ खां ॿाहिरि पेर था ड्रिघेण, इन्हनि जा नतीजा सॼे जेको आहे मुल्क भोगे थो पियो, सभई माण्हू भोगनि था पिया। तंहिंजे करे आउं इन शइ खे थो चवां त सभु कंहिंखे पंहिंजे इदारे में रहणु दाइरे में रहणु खपे। हाणे जुडिशल एक्टिविज़म या इलेक्शन जो एक्टिविज़म छो आयो आहे? उहो आयो आहे असांजे सियासतदाननि जी एक्टिविज़म जे हवाले सां। सियासतदान जॾहिं चूंडिजी था अचनि पिया उहे सम्झनि था त मां ई सॼिनि शयुनि जो ख़ुदि मुख़्तियार आहियां। चीफ जस्टिस हिकिड़ी चङी ॻाल्हि कई, हमेशह ॾिसणु खपे त चङी ॻाल्हि कहिड़ो माण्हू थो करे। चीफ जस्टिस हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि कई, रिसेंटली कई अथई, उहा सियासी इदारनि जे बारे में कई अथई। हर माण्हू का न का चङी ॻाल्हि करे थो वञे पियो, असांखे उनखे एक्यूमुलेट करणु खपे बजाए हिन जे असीं चऊं सॼो इदारो ख़राबु। चीफ जस्टिस ताज़ो हिकिड़ी ॻाल्हि कई जेका फैक्ट आहे, उहा फैक्ट इहो आहे त हीअ जेके लेजिस्लेशन करणु था अचनि, जेके चूंडिजी था अचनि, इन्हनि जो कमु आहे कानून साज़ी करणु। इन्हनि जो कमु नौकरी विरहाइणु न आहे, इन्हनि जो कमु पुलिस जा जेके आहिनि से आर्डर ॾियणु न आहिनि। तव्हां ॾिठो त हिन मुल्क में पॉलिटिशियंस जेके बि इक़्तिदार में जेकी बि सियासी जमायतूं आहियूं उन्हनि जेको आहे सो रेवड़ियुनि जे अघ सां इहे जेके आर्डर विरहाइणु शुरू कया। लॉ मिनिस्टर ॾिसो त फ़ोटू थो अचे पियो त उहो पुलिस जे कांस्टेबलनि जा आर्डर थो विरहाए पियो, ॿिए मिनिस्टर खे ॾिसो त उहो नौकरियूं थो विरहाए पियो। इहो हिननि जो कमु ई न आहे। हिन जो कमु आहे कानून साज़ी करणु। हाणे कानून साज़ी हिननि खे करणु जेके ॼाणनि था पिया, इन्हनि मां तमामु घटि माण्हू आहिनि जिन खे कानून साज़ी जी ॼाणे। ऐं ज़फ़र अली शाह जो नालो खणंदुमि सिंध में। हीअ जेको आहे माहिर कानून साज़ आहे, पर हुन माहिर कानून साज़ छा थियो, कॉर्नर करे छॾियोसि। त जेका शुरूआति असांजी थिए थी साईं, सा असांजे पॉलिटिकल सिस्टम ऐं मैकेनिज़म मां थी थिए पई। पर जेकॾहिं हुकूमत जो कमु इहो आहे कानून साज़ी करणु, पर छा उनजो सुप्रीम कोर्ट जो इहो कमु आहे त उहो हिकिड़े नंढे नंढे इशूज़ ते जेके कंसर्न आहे मिनिस्टर जे अंदरि या गवर्नमेंट जे अंदरि, उहो उन ते सू मोटो अननेसेसरी वठी रही आहे बिना के हिन जे त हू कानून साज़ी ॾियण में मदद करे या इनिशिएट करे गवर्नमेंट सां गॾु? इन लाइ सिंपल जवाबु मां शायदि अॻु में ॻाल्हाए बि वियो आहियां। माइंड सेट थी वियो आहे हिकिड़ो, माइंड सेट थी वियो आहे त मां ई सभु कुझु करे थो सघां, मूंखे ई कमु करणु खपे। असां वटि इहो जेको कंहिं ज़माने में थर्ड वर्ल्ड में पर्सनैलिटी कल्ट हूंदो, क्रिस्मैटिक पर्सनैलिटीज़ हूंदियूं, नासिर, ज़ुल्फ़कार भुट्टो, टीटो, सुकारनो, उहो असां वटि अञा ताईं हले थो त हिकिड़ो फ़र्द वाहिद घणो कुझु करे थो सघे। हाणे ईअं नथो थिए, हाणे इदारा करे था सघनि पिया। अच्छा मनला शेख साहब, मां तव्हांखे वापसि वरी वठी वेंदसि उन ई क्वेश्चन ते जेके हाणे कुझु अहिड़ा ई सिचुएशन क्रिएट थी रही आहे इनसिक्योरिटी वारी, त
त उहो उनजो नतीजो असांखे सिर्फ़ु न उम्मीदवारनि में नज़र आई आहे पर आम माण्हुनि में इनसिक्योरिटी क्रिएट थी वई आहे। ॾिसो त जीअं हाणे NP जे हाजी अदील इहो ई सेनेट में ॻाल्हायो त असांजे ख़ैबर एजेंसियुनि ते हमला थी रहिया आहिनि, उन में कई वर्कर्स बि ईंदा, आम माण्हू बि ईंदो। हाणे आम माण्हू बि इलेक्शन में कैंपेन में वञण खां कतराए रहियो आहे। छा इन लाइ कोई अहिड़ो कमेटी ते जोड़ी वञे या वरी निगरान हुकूमत अगरि इन्वॉल्व थिए थी त इलेक्शन कमीशन स्टैंड खणे थी, जेकॾहिं इलेक्शन कमीशन कोई स्टैंड खणे थी त निगरान गवर्नमेंट अचे थी, त इन लाइ कोई हिकिड़ो इन्फोर्समेंट फोर्स अची वञे? इहो मूंखे पॉसिबल थींदे नज़र नथो अचे एज़ अ पॉलिटिकल स्टूडेंट ऑफ द पॉलिटिकल साइंस या हिस्ट्री, मूंखे नज़र नथो अचे इन के हाउस मां असांखे कीअं निकिरणो आहे। जेकॾहिं नथा निकिरूं त हिकिड़ो बिग बैन लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं न, जी बिल्कुलु, उहो मंज़र थो नज़र अचे पियो। त इहो बिग बैन हाणे इलेक्शन जे ॾींहं ते नज़र त न ईंदो? पॉसिबल आहे, छाकाणि हीउ मुल्क, हिन मुल्क में 60 सालनि में महमजो ई हली आहे, हिन मुल्क में कॾहिं कंसिस्टेंसी हली ई कान्हे का, तंहिंजे करे हर पॉसिबिलिटी थी सघे उनखे रूल आउट। त पोइ ईअं चई सघिजे थो त जेकॾहिं इहो इनसिक्योरिटी कंस्टेंट रही इलेक्शन ताईं त पोइ शफ़ाफ़ चूंडुनि जो नतीजो वठणु नामुमकिन थींदो या मुमकिन थींदो? पीर साहब पागारो चवंदो हो, मरहूम पीर साहब पागारो मौजूदु आहिनि। पीर साहब पागारो कॾहिं कॾहिं मज़ाक में अहिड़ी ॻाल्हि चवंदो हो जेके माण्हू खिलंदा पर उनजे पुठियां का ॻाल्हि हूंदी हुई। अञा ताईं उहो पीर साहब पागारे जो लफ़्ज़ जेको आहे हिते हुक्मरानी थो करे त बाबा मलाइक जेके वेठा आहिनि, तव्हां मलाइकनि खे अवी बि सम्झो था, असीं बि सम्झूं था त मलाइक आहिनि के, उन्हनि मलाइकनि अञा पाण खे सरेंडर न कयो आहे हिते हिन मुल्क में। पर जेकॾहिं सरेंडर न कयो आहे त पोइ चेंज कीअं ईंदी? लिटिल बिट रिवोल्यूशनरी, इन खां सवाइ ॿियो वे आउट कोन्हे को। दुनिया में ॿ रस्ता आहिनि चेंज जा। हिकिड़ो आहे थ्रू रिवोल्यूशन, थ्रू ब्लड बाथ, ॿियो आहे एवोल्यूशनरी प्रोसेस। यूरोप जी तारीख़ असांजे आॾो आहे त यूरोप जेको आहे ब्लड बाथ मां निकिरी पोइ एवोल्यूशन में हलियो वियो। हाणे असां जंहिं सोसाइटी में वेठा आहियूं उन में एवोल्यूशन खां सवाइ असांजे लाइ ॿियो वे आउट कोन थो बचे पियो। छो त इनकलाब जे बारे में कंहिं ज़माने में आउं वॾो इनकलाब जे बारे में सोचींदो हुउमि त हिन दग खां निकिरंदुमि त इनकलाब अची वेंदो, पर मूं ॾिठो आहे त इनकलाब जेके बि आया आहिनि, इनकलाब थ्रू ब्लड बाथ या, उहे ख़ुदि उन इनकलाब जे क़ुवतुनि खे खाइणु शुरू कंदा आहिनि। टाटस्की जो असांजे आॾो मिसाल आहे। फ्रेंच रिवोल्यूशन में जिन बि इनकलाब आदो उन्हनि खे ख़ुदि जेको आहे सो क़तलु कयो वियो, ख़ुदि मारियो वियो। तंहिंजे करे असांजी जेका बरे सगीर जी साउथ एशिया में थो हाणे अचां, ठीकु आहे, साउथ एशिया में ख़ुदि एवोल्यूशन आहे, चेंज हिते उहो जेका ब्लड सां आई कान्हे का। अच्छा, मां जेकी तव्हां चेंज जी ॻाल्हि कयो आहे, इलेक्शन बि हिकिड़ो क़िस्म जी चेंज आणींदी, माण्हुनि में एक्सपेक्ट थी रहियो आहे, पर असांखे उहा चेंज अञा नज़र न ईंदड़ आहे, न अहिड़ी का कैंपेन नज़र, न को मैनिफेस्टो नज़र आयो आहे। इन ई क्वेश्चन खे वरी असां नेक्स्ट ब्रेक में अची करे डिस्कस कंदासीं। तेसिताईं नाज़रीन तव्हां ब्रेक वठो।